चेयरमैन चरियो मेंबर बिता ऐं घोड़ा घोड़ा ॾियो घोड़ा। चेयरमैन साहब सां असांजो को ज़ाती इख़्तिलाफ़ आहे कोन, पर हक़ त घुरणो आहे न, हक़ था घुरूं। जीअं ॿियनि खे प्योर लॻी मिलिया आहिनि त पोइ असांखे बि मिले। असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असां छा शहरी न आहियूं छा? या हिंदुस्तान मां आया आहिनि, या हिंदुस्तान मां आया आहिनि। बारे में शिकायत न कंदासीं। शिकायत बि न आहे, हिकिड़ी डिमांड आहे असांजी, घुर्ज आहे जेकी लीगल आहे। उहो चेयरमैन साहब खे असां 2-3 दफ़ा पर्सनली भी चयो, एप्लीकेशन्स भी उनके ऑफिस में ॾेई आयासीं। रमज़ान शरीफ़ जे महीने में मूं वटि ताज़ियत आयो, उन वक़्तु बि उनखे गोशगुज़ार कयोसीं, चयूं त तव्हांजो हफ़्ते में कमु थी वेंदो। मुंहिंजो ज़ाती कमु कोन्हे को, घिटी आहे, उनजी प्योर हणो आहे, नाली ख़राबु आहे, उहा ठाहिणी। ॿियो एॾो को ख़ासि कमु कोन्हे को। 300-400 ॿार अचनि था, ख़ुदा न ख़ासि को ॿार जो एक्सीडेंट थी पए, तव्हांखे मां वठी हलंदुसि, मुंहिंजी गाॾी आहे, वठी हलंदुसि तव्हांखे। तव्हां पर्सनल विज़िट कयो त हितां 400 ॿार कीअं अची सघंदा? ऐं नियाणियूं हुते चङी परे बीहारे पोइ था अचनि, पोइ ॿार एक्सीडेंट थी पए, कंहिंजी टंग बांह भॼी पए, इहो सुठो अमल कोन्हे को। ऐं साईं सरकार हुसैन शाह नाज़िम थिया त बि कोन ठहे, इहो फ़र्श न लॻो हुते। मोहतरम ख़ालिद हुसैन शेख साहब चेयरमैन थिया त बि कोन मिलियो कुझु, ऐं उहो घिटी न ठही। साईं नूरुल हुदा शाह साहब वाइस चेयरमैन हुया, उन्हनि खे बि पर्सनल रिक्वेस्ट कईसीं, साईं महिरबानी करे तव्हां वाइस चेयरमैन आहियो, पंहिंजे ई कोटा मां तव्हां इहा टुकड़ो आहे डॉक्टर कैलाश जे साम्हूं प्लाट पियो आहे, इन में तव्हां प्योर हणाए ॾियो त तव्हांजी महिरबानी थींदी। उहो बि कोन थियो। ऐं या त चेयरमैन साहब जो मौजूदा चेयरमैन जेको आहे म्यूनसिपलिटी जो, या त हुनजी ऑफिस जेकी आहे उन सां सिंसियर न आहे। छो त असां केतिरियूं एप्लीकेशन ॾेई चुका आहियूं प्रिंसिपल जे हवाले सां, शहर जे हवाले सां, पर हुनजो को बि खड़ो तेल नथो निकिरे। का ख़बर कोन्हे का त काॾे वई एप्लीकेशन या छा थियो छा न थियो, नेवर एट ऑल। अॼु तव्हां हलो मूंसां महिरबानी कयो, हलो ॾिसो। उन वक़्तु असां एप्लीकेशन ॾिनीसीं चेयरमैन साहब खे, जॾहिं नाली ठहे पई। बाबा नालियूं जेके ठहंदियूं आहिनि उन्हनि जी शटरिंग जेकी आहे लोह जी हूंदी आहे, उनजी शटरिंग लोह जी हूंदी आहे। हे फ्रूट जा जेके डब्बा आहिनि, उन्हनि जा जेके पाठा आहिनि, उन्हनि पाठनि ते नाली ठहियल आहे। उन महिल बि चयोसीं साईं हे त ठेकेदार चयो मूंखे जेकी मालिक चवंदा मां उहो ई कंदो, तव्हांजे चवण ते हलंदुसि छा? पर उहे हाणे हिकु भरियल ट्राली जो बोझ काथे थो बर्दाश्त करे सघे। उहो पाठो भॻा पिया आहिनि। उहो मां वटि फ़ोटो बि हुनजा निकितल आहिनि, तव्हांखे हाणे पर्सनल बि विज़िट कराईंदुसि। चेयरमैन साहब सां पंहिंजो बि ख़्यालु करणु खपे। चेयरमैन साहब सां त इहे तालुकात त कोन्हनि के। उन वालिद साहब मुंहिंजो क्लास फेलो, इहा बि हुनखे पाण खे ख़बर आहे, पाण मुंहिंजो स्टूडेंट आहे, पाण हली अची हल स्कूल में त पेपर जी सेवा न हले, पर घटि में घटि रस्तो रोड त ठाहे ॾे न। पर जेकॾहिं हाणे हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ मूंखे चई तव्हां 15 ॾींहंनि जे अंदरि, तव्हांखे 6 महीना हुनखे गुज़री विया आहिनि 15 ॾींहंनि खे, पर उहो नथो ठाहे ॾे। तव्हां शाम जो कंहिं वक़्तु डॉक्टर कैलाश जंहिंजी हॉस्पिटल आहे मूविंग में हुजे, माण्हू अचनि वञनि, तव्हां ॾिसो त उते केतिरी ट्रैफिक आहे, रोड ब्लॉक आहे। असां वारे शहर रोड जी सॼो रोड ते ॿाहिरि माण्हू, अंदरि दुकान नंढड़ो आहे त ॿाहिरि दुकान रोड ते 2 दुकान ॿिया बि ठाहे छॾिया अथऊं, मूड़ियूं इहे रखियूं त चेयरमैन जो कमु आहे माण्हू विज़िट करे अचे। असां बि इज़त ॾींदासीं को विढ़ंदासीं त कोन। पर जेकॾहिं हाणे कमु न थियो, अव्हां जे तवसुल सां बि कमु न थियो, हरू छेड़ो त न आहे करिणो न, पोइ वरी इनशा चेयरमैन साहब सां मुहतसिब आला जे ऑफिस में मुलाक़ात थींदी।